पाकिस्तान एक दफ़ो ॿीहर F-16 जहाज़ किराइण जी दावा रद्द करे छॾी। परॾेही ऑफिस जे तर्जुमान आसिम इफ्तिखार जो चवणु आहे त वालाल कश्मीर में भारतीय जहाज़ किराए हिकु भारतीय पायलट खे गिरफ़्तार कयो। भारत तरफ़ां पाकिस्तान जो F-16 जहाज़ किराइण जी ॻाल्हि दुरुस्त नाहे। अभिनंदन खे एवॉर्ड ॾेई भारत पंहिंजी नाकामी लिकाए रहियो आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खान अब्बासी अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जी ऑडियो टेप जी फॉरेंसिक जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त को बि उहो नथो चई सघे त ऑडियो टेप में अॻूणे चीफ जस्टिस जो आवाज़ नाहे। ऑडियो टेप में ऐं क़समनामो जाली आहे त मुस्लिम लीग नून खे सज़ा ॾिनी वञे। क़समनामे में ॻाल्हि ग़लति आहे त राना शमीम ऐं दुरुस्त आहे त साक़िब निसार खे सज़ा मिलणु घुरिजे। हर इदारे खे पंहिंजी आइनी हदनि में रही कमु करणु घुरिजे। मामले खे अदालतुनि में आइन तहत हल कयो वञे ऐं सिफ़ारिश न थियणु घुरिजे। नवाज़ एंड कंपनी जा ड्रामा फ्लॉप थी चुका आहिनि। जाली वीडियोज़ लीक्स ऐं गेम्स मां ॿाहिरि अची इल्ज़ामनि जो मेरिट ते जवाबु ॾिनो वञे। जेल नथा वञणु चाहियो त पैसा वापसि कयो। सुसमा वारो वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते इल्मु पिरायो। सिंध सवारियो जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो वेझे ईंदे ई धरती धड़ियुनि जूं तयारियूं तेज़। नंढनि वॾनि शहरनि में क़ौमी काज लाइ नवनि वेस वॻनि जी ख़रीदारी। अजरख ऐं टोपियुनि जो विकिरो बि वधी वियो। मच कचरियुनि ऐं मलाखड़नि ज़रिए प्यार मुहबत अमन जी प्रचार। तालीमी इदारनि में इल्म जी अहमियत बाबति तक़रीबूं। काज़ी अहमद जी हायर सेकेंडरी स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब टेबलोज़ पेश। समुंड पाकिस्तानी शहरनि जो इलेक्शन कमीशन ऑफिस 12 वोट जे हक़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। शाहिद रांझा जो चवणु आहे त खेनि असेंबलियुनि में अचण जो को बि शौक़ु नाहे। हू इदारनि जो एहतराम कनि था। समुंड पाकिस्तानियुनि जो वोट ख़रीद थींदो, न वरी धांधली कई वेंदी। कुझु माण्हू खेनि वोट जो हक़ ॾियण में रंडक विझी रहिया आहिनि। शहबाज़ गिल जो चवणु आहे त हुकूमत समुंड पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾिनो आहे। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो सरबराही इजलास थी रहियो आहे। स्टेयरिंग कमेटी सिफ़ारिशूं तयारु करे छॾियूं। लॉन्ग मार्च मकानी चूंडुनि खां पोइ करण जी सिफ़ारिश कई वई। लॉन्ग मार्च जी पुॼाणी ते असेंबलियुनि तां इस्तीफ़ाउनि जी तजवीज़ बि ॾिनी वई। वकीलनि सहाफ़ियुनि ऐं ॿियनि शोबनि जे माण्हुनि सां गॾिजी कन्वेंशन करण जी तजवीज़। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की सियासी ऐं मुआशी सूरत हाल समेत 13 नुक़ाती एजेंडा ते गौर। काबीना खे वज़ारतनि ऐं डिवीज़ननि में ख़ाली पियल सीटनि बाबति आगाही। पुलिस तरफ़ां कंबर में प्लाट जे तकरार तां क़त्ल थियल फहमीदा सियाल जो खून लोढ़ण जी कोशिशूं। DSP तरफ़ां मक़तूल जे वारसनि ते राॼुनि लाइ दबाव विझण जो इंकशाफ। कंबर जी अदालत फहमीदा सियाल जे क़त्ल केस में पुलिस खे पको चालान पेश करण लाइ वधीक 3 ॾींहनि जी मोहलत ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। ॿुधणी दौरान तसव्वुर इसरान, अज़ीज़ुल्ला उर्फ मेजर इसरान, तालिब हुसैन लाड़ ऐं सैफुल्ला शाहानी पेश। केस जे फरियादी गुलाम तक़ी सियाल जो चवणु आहे त DSP कंबर मंज़ूर जोखियो जवाबदार शहीद इसरान सां ठाह लाइ दबाव विझी रहियो आहे। बहराम में पोरियत जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿिए ॾींहुं बि थाणे अॻियां धरणो। औरतुनि ऐं ॿारनि जो वॾे अंग में धरणे में शिरकत। पुलिस पोरियत जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस पोरियत शाहनवाज़ खोसे खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। शक आहे त खेसि कूड़े मुक़ाबले में मारियो वेंदो। कराची में क़त्ल थियल तंगवाणी जे पोरियत जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस केस दाख़िल थियण बावजूदि क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे रही आहे। कोटडीजी में लियारी स्टाफ वेझो मोहम्मद वाह खे 3 फुट घारो पइजी वियो। सवें एकड़नि ते बीठल फसल ॿुॾी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाअहली सबबि घारो पियो आहे। वक़्त ते इतला ॾियण बावजूदि घारो बंदि करण लाइ के बि कोशिशूं न कयूं वियूं आहिनि। कॾण में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि ऐं ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त अकरम वाह जे 3 सब डिवीज़न जी कंहिं बि टेल में पीअण जो पाणी नाहे। शादी सबबि डिवीज़न जे ॿेड़ो वीरान शाख खे बासरनि दरवाज़ा लॻाइण नथा ॾियनि, जंहिं करे टेल जे पादर शाख में पाणी जो हिकु फुड़ो नथो पहुचे, जंहिं सबबि लड़पिलाण थी रही आहे।
फैज़गंज जी रतरशाख में भटकी पहुतल अंधी बुलंड मरी वई। ॻोठाणनि जो चवणु आहे त झंगली जीवत खाते इतला ॾियण बावजूद बुलंड खे बचाइण लाइ के बि उपाउ न वरिता। वक़्त ते उपाउ न वठण सबबि अंधी बुलंड मरी वई आहे। ऐं क़ौमी क्रिकेट टीम के कप्तान बाबर आज़म तरफां बांग्लादेश खिलाफ़ उम्मीदन मूजिब कारकर्दगी न ॾेखारण जो इतराफ़। संदसि चवणु आहे त ग़लतियुनि ते कंट्रोल करण जी कोशिश कई पई वञे।